सिंधी माण्हुनि जो तारीख़ी घर पंजाब खां पोइ पाकिस्तान जो ॿियो नंबर ते वॾी आबादी वारो इंतिज़ामी यूनिट आहे, जंहिंजी आबादी 45 मिलियन खां मथे आहे। सिंध खे बाबुल इस्लाम या इस्लाम जो दरवाज़ो चवंदा आहिनि, छाकाणि त हिन ॾखण एशिया में इस्लाम जी पहिरीं पखेड़ ॾिठो। हिन जे पंहिंजे सक़ाफ़त ऐं रिवायतूं आहिनि ऐं उन्हनि जो पाड़ू दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीबनि मां हिकु आहे। सिंधु माथिरी जी तहज़ीब, जंहिंजो घर सिंध हो, सिंध खे सामुंडी किनारनि सां नवाज़ियो वियो आहे ऐं पाकिस्तान में इक़्तिसादी सरगर्मियुनि जो हिकु वॾो मर्कज़ आहे। कराची मुल्क जो सभ खां वॾो शहर सिंध जे ॾखण में आहे ऐं समुंड जे किनारे ते आहे। मुल्क जो मुख्य माली मर्कज़ पिणु आहे ऐं दुनिया जी सभ खां वधीक आबादी वारनि शहरनि मां हिकु आहे ऐं मुल्क जो सभ खां वॾो एयरपोर्ट ऐं सभ खां वॾो बंदरगाह बि कराची में आहे।